बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़ज़ सामीईन व नाज़रीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। आऊं आहियां अतीकुर रहमान लाखो ऐं अॼु रमज़ान मुबारक जे हवाले सां जंहिं टॉपिक ते ॻाल्हि कंदासीं उहो टॉपिक आहे रमज़ान मुबारक ऐं क़ुरान शरीफ़। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो, इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, त असां हिन क़ुरान मजीद खे क़द्र जी राति में नाज़िल कयो आहे। हिन माह मुक़द्दस खे इहा फ़ज़ीलत हासिल आहे त अल्लाह तबारक व ताला हिन माह मुक़द्दस जी क़द्र जी राति में क़ुरान मजीद खे नाज़िल फ़रमायो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हिन माह मुक़द्दस में कसरत सां क़ुरान मजीद खे पढ़ंदा हुआ। इहो असां सभिनी उम्मतिन जे लाइ हिकु बहितरीन अमल आहे ऐं हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सुन्नत खे अदा करण जो हिकु ज़रियो आहे त हिन माह मुक़द्दस में असीं घणे खां घणो क़ुरान मजीद खे पढ़ूं ऐं क़ुरान मजीद जी तिलावत कयूं। क़ुरान मजीद जी तिलावत करण सां खां अलावा असांखे क़ुरान मजीद खे सम्झण बि घुरिजे। ही माह मुक़द्दस असांखे इहो सेखारे थो जिते असीं क़ुरान मजीद जी तिलावत कयूं था उनजो हिकिड़ो वॾो मक़ाम ऐं मरतबो आहे, उनजी वॾी फ़ज़ीलत आहे। जहिड़ी तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फ़रमायो, मन क़रअ हर्फ़म मिनल क़ुरआनी, त जंहिं मुस्लमान क़ुरान मझां हिकिड़ो हर्फ़ पढ़ियो त अल्लाह तबारक व ताला उनखे 10 नेकियूं अता फ़रमाईंदो। यानी हिकिड़ो हर्फ़ अलिफ बा उहो जेकॾहिं को मुस्लमान क़ुरान मजीद जो पढ़े थो, तिलावत करे थो त अल्लाह तबारक व ताला एतिरियूं नेकियूं अता फ़रमाए थो। पर जेकॾहिं क़ुरान मजीद पढ़ण सां गॾु उनखे सम्झण जी कोशिशि करे थो, अल्लाह तबारक व ताला जेके हिदायतूं क़ुरान मजीद में असां मुस्लमाननि जे लाइ बयानु फ़रमायूं आहिनि उन्हनि खे सम्झण जी कोशिशि करे थो त इन जो तमामु घणो अजुरु आहे। असीं क़ुरान मजीद खे पढ़ंदा आहियूं ऐं उनजो अदब व एतिराम कंदा आहियूं त इहो असांजे मथां लाज़िम आहे, असांखे पढ़णु घुरिजे, उनजो अदब व एतिराम करणु घुरिजे। पर जेकॾहिं सिर्फ़ु असीं अदब व एतिराम कंदासीं ऐं क़ुरान मजीद में जेके अल्लाह तबारक व ताला अहकामात बयानु कया आहिनि, अल्लाह तबारक व ताला जेके असांखे हिदायतूं अता फ़रमायूं आहिनि ऐं जेके उन में असांजे लाइ तालीमात आहिनि उन्हनि खे नथा सिखूं त पोइ असीं क़ुरान मजीद जो पूरो हक़ अदा नथा कयूं। हीअ माह मुक़द्दस आहे, हिन माह मुक़द्दस में असीं क़ुरान मजीद जी तिलावत कयूं, तिलावत सां गॾु क़ुरान मजीद जो को अथेंटिक कंहिं बहितरीन आलिम जो तर्जुमो पढ़ूं ताकी असांखे ख़बर पवे त अल्लाह ताला असांजे लाइ कहिड़ियूं तालीमात क़ुरान में बयानु फ़रमायूं आहिनि। क़ुरान मजीद हिकु ज़िंदगी गुज़ारण जो पूरो मंशूर आहे। अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो, वला रतबियूं वला याबिसिन इल्ला फ़ी किताबिम मुबीन, का बि सुकल शइ न आहे, का बि आली शइ न आहे पर उनजो ज़िक्र क़ुरान मजीद में मौजूदु आहे। अल्लाह तबारक व ताला केतिरो बहितर अंदाज़ में असांखे बयानु फ़रमायो। असीं जेकॾहिं दुनिया में ॾिसूं त असांखे खोड़ सारियूं शयूं क़िस्म क़िस्म जूं नज़र ईंदियूं। उन में चरिंद बि आहिनि, परिंद बि आहिनि, शजर बि आहिनि, हजर बि आहिनि, पथर बि आहिनि, इंसान बि आहिनि, जानवर बि आहिनि, मख़लूक़ात बि आहिनि। पर हाणे उन सभिनि खे जेकॾहिं असीं ॻणियूं त नथा ॻणे सघूं, उन्हनि खे तक़सीम नथा करे सघूं अहिड़े तरीक़े सां जो उन्हनि खे मुख़्तसर अंदाज़ में बयानु करे सघूं। त अल्लाह तबारक व ताला फ़रमायो, का बि सुकल ऐं आली शइ न आहे पर उनजो ज़िक्र क़ुरान में मौजूदु आहे। ॾिसूं जेकॾहिं असीं दुनिया जे अंदरि त असांखे ॿ शयूं नज़र ईंदियूं, या त सुकल हूंदी या त आली हूंदी। तव्हां भले तवजो कयो, तव्हां ॾिसो
तव्हां गौर फ़िक्र कयो त जेके बि शयूं अल्लाह तबारक व ताला तख़लीक़ फ़रमायूं आहिनि त उहे इन ॿिनि कैटेगरीज़ में तक़सीम आहिनि, या त सुकल हूंदियूं या त आलियूं हूंदियूं। त हर शइ जो ज़िक्र अल्लाह तबारक व ताला क़ुर मजीद में रखियो आहे, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असीं क़ुर मजीद जी तिलावत करण सां गॾु क़ुर जे तर्जुमे खे पढ़ूं। आलिम सगोरनि तफ़सीरूं लिखियूं आहिनि क़ुर मजीद जूं, उनखे पढ़ूं ताकी उहे अहकामात जेके अल्लाह तबारक व ताला असांजे अमल जे लाइ नाज़िल फ़रमाया आहिनि उन्हनि ते असीं अमल कयूं। ऐं सिर्फ़ु सिर्फ़ु जेकॾहिं असीं क़ुर जो अदब कंदासीं, उनजी वॾी फ़ज़ीलत आहे, उनखे चुमंदासीं, उनखे बहितरीन कपिड़े में मथे कंहिं जॻह ते रखंदासीं, त ईअं असीं न सम्झूं त असां क़ुर मजीद जो हक़ अदा करे छॾियो आहे। अगरचे इन जी फ़ज़ीलत बि आहे, इन जी अहमियत बि आहे, पर इन सां गॾु असांखे क़ुर मजीद खे सम्झणु घुरिजे, क़ुर मजीद जी तालीमात खे इख़्तियार करणु घुरिजे। तॾहिं वञी करे असीं बहितरीन मुस्लमान थींदासीं जॾहिं असांजे साम्हूं क़ुर मजीद हूंदो। क़ुर मजीद अल्लाह तबारक व ताला ऐं बाने जे दरमियान हिकिड़ी मज़बूत रस्सी आहे। जेकॾहिं क़ुर मजीद खे को सम्झे थो ऐं क़ुर मजीद जी तालीमात ते अमल करे थो, त इन जो मतिलबु इहो आहे उन अल्लाह जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो आहे। त को मुस्लमान चाहे थो अल्लाह तबारक व ताला जी रसीअ खे मज़बूती सां पकड़े, त पोइ उनखे क़ुर मजीद जी तालीमात खे सिखणो पवंदो। ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह, तव्हां मंझा बहितरीन इंसान उहो आहे जेको क़ुर मजीद सिखे ऐं ॿियनि खे सेखारे। जेको क़ुर मजीद सेखारे थो उहो बि बहितरीन इंसान आहे तव्हां मंझां, ऐं जेको सिखे थो उहो बहितरीन इंसान आहे। छो? जॾहिं क़ुर मजीद इंसान सिखंदो, यकीनी अल्लाह तबारक व ताला जा फ़रामीन जॾहिं पढ़ंदो त यकीनी तौर ते उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कंदो, ऐं जॾहिं उन्हनि ते अमल करण जी कोशिशि कंदो त असांजो मुआशिरो बहितर थी वेंदो। ऐं जंहिं मुआशिरे में इंसाफ़ हो, जंहिं मुआशिरे में अदल हो, जंहिं मुआशिरे में मुसावात हुई, बराबरी हुई, ॿिए जो ख़्यालु रखणु हो, त उन मुआशिरे जो जेकॾहिं असीं दस्तूर ॾिसूं त उनजो दस्तूर क़ुर मजीद हो। ऐं उन दस्तूर जे करे, उन क़ुर मजीद जी तालीमात जे करे, अल्लाह जे रसूल जी अहादीस जे करे उहो मुआशिरो मथे खां मथे वियो हलियो। अॼु बि उन मुआशिरे जूं मिसालूं ॾिनियूं वञनि थियूं। त उन मुआशिरे में छा हो? उन मुआशिरे में क़ुर मजीद जी तालीमात हुयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त रोज़ो ऐं क़ुरान यशफ़आन लिल अब्दी, त क़ुर मजीद जेको मुस्लमान पढ़े थो ऐं रोज़ो रखे थो, इहे ॿई अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में बाने जी सिफ़ारिश कंदा। क़ुरान अल्लाह जी बारगाह में सिफ़ारिश कंदो, अर्ज़ु कंदो, या अल्लाह ही उहो बानू आहे जेको रमज़ान जे महीने में क़ुरान ॿुधंदो हो, क़ुरान पढ़ंदो हो, इन जे हक़ में मुंहिंजी सिफ़ारिश क़बूल फरमा। ऐं अहिड़ी तरीक़े सां रोज़ो बि अल्लाह जी बारगाह में बाने जी सिफ़ारिश कंदो। ऐं उहो कहिड़ी सिफ़ारिश कंदो? उहा इहा सिफ़ारिश कंदो, या अल्लाह हिनखे मूं सॼो ॾींहुं खाइण पीअण पंहिंजी ख़्वाहिशात खे पाए तकमील पहुचाइण खां रोकियो हुयो ऐं हीउ रुकिजी वियो हो। अल्लाह ताला हिन जे हक़ में मुंहिंजी सिफ़ारिश खे क़बूल फरमा। त अल्लाह तबारक व ताला जे आॾो हीउ क़ुर मजीद असांजो पढ़णु ऐं हीउ रोज़ो रखणु, इहे ॿई अल्लाह तबारक व ताला जे आॾो सिफ़ारिश कंदा। असीं दुनिया जी स्टेजिस ते मुख़्तलिफ़ सिफ़ारिशूं ॻोल्हींदा आहियूं। अदा हीउ मुंहिंजो दोस्त सिफ़ारिश कंदो, हिन ॾे वञा, हिन जी दावत कयां, हिन वटि वञी करे टाइम गुज़ारियां, मुलाक़ात कयां, छाजे करे हिन मरहले ते इहो माण्हू मुंहिंजी सिफ़ारिश कंदो, हीउ मामिलो मुंहिंजो हीउ दोस्त हल कराए छॾींदो। त इन जे करे असीं उन ॾे वेंदा आहियूं, उन जा अंगन खणंदा आहियूं, उन जूं ख़्वाहिशूं पूरियूं कंदा आहियूं, छाजे करे उहो सिफ़ारिश कंदो। पर हिते क़ुर मजीद असांजी सिफ़ारिश कंदो जिथे को सिफ़ारिश करण वारो न हूंदो। रोज़ो असांजी सिफ़ारिश कंदो जिथे को सिफ़ारिश करण वारो न हूंदो। त इन जे करे असांखे घुरिजे त असीं बहितर अंदाज़ में रोज़ो रखूं ऐं उन सां गॾु तरावी ॿुधूं ऐं क़ुर मजीद जी तिलावत कयूं, क़ुर मजीद खे पढ़ूं, क़ुर मजीद खे सम्झूं, ताकी क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं को सिफ़ारिश वारो करण वारो न हुजे ऐं क़ुर मजीद असांजी सिफ़ारिश करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमाने आली शान आहे, जंहिं दिलि जे अंदरि क़ुर मजीद जी तालीम न आहे
उहो वेरान घर वांगुरु आहे। इन जे करे असांखे पाण बि तालीम क़ुर मजीद जी सिखणु घुरिजे, पंहिंजे ॿचड़नि खे बि सेखारणु घुरिजे, पंहिंजे ॿचड़नि खे पढ़ाइणु घुरिजे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो, अदिबू औलादकुम अला सलासी ख़िसाल, तव्हां पंहिंजे ॿचड़नि खे पंहिंजे औलाद खे 3 शयूं सेखारियो। कहिड़ियूं 3 शयूं? पंहिंजे नबी हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत सेखारियो। पंहिंजे ॿचड़नि जे आॾो, पंहिंजे ॿारनि जे आॾो, पंहिंजे ख़ानदान जे आॾो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जूं सुन्नतूं ॿुधायो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी सीरत ॿुधायो, ताकी उन्हनि ॿचड़नि जे दिलनि जे अंदरि, उन्हनि ॿारनि जे दिलनि जे अंदरि, उन्हनि न्याणियुनि जे दिलनि जे अंदरि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी मोहब्बत पैदा थिए। ऐं ॿी शइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, पंहिंजी औलाद खे सेखारियो। उहा छा? अहले बैत अतहार जी मोहब्बत। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे घराने जी मोहब्बत। पंहिंजे ॿचड़नि जे आॾो उन्हनि जो तज़किरो कयो, उन्हनि जी तालीमात उन्हनि जे साम्हूं रखो, ताकी उन्हनि खे उहे अपनाइनि, उन्हनि खे इख़्तियार कनि। ऐं टी शइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, तिलावतुल क़ुरान, क़ुरान जी तालीम पंहिंजे ॿचड़नि खे सेखारियो। पर असां वटि इहो हूंदो आहे त असीं कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे नंढड़े ॿार खे क़ुरान जी तालीम सेखारियूं, पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम सेखारियूं, पर पाण न वञूं। त जहिड़े तरीक़े सां असांखे ॿचड़नि खे क़ुरान जी तालीम सेखारणी आहे, असांजे मथां फ़रीज़ो आहे, उन सां गॾु असांखे बि क़ुरान जी तालीम सिखणु घुरिजे। असीं वालिद आहियूं, असीं वॾा आहियूं, कंहिं बि उमिरि में आहियूं, असांखे क़ुरान मजीद जी तरफ़ रुजू करणु घुरिजे, उन जी तालीमात खे सिखणु घुरिजे। सहाबा किराम वॾी उमिरि में, वॾी एज में अची करे क़ुरान जी तालीम सिखंदा हुआ। बदकिस्मती सां असांजे मुआशिरे में इहो असांखे नज़र नथो अचे त वॾा जेके उन्हनि जी उमिरि घणी थी वई आहे, कमकारनि में आहिनि, कुझु वक़्तु कढी करे क़ुरान जी तालीम सिखनि, क़ुरान खे पढ़नि, क़ुरान जो मुतालो करणु। त अल्लाह तबारक व ताला इन माह मुक़दस में असांखे बहितर अंदाज़ में रोज़ो रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन सां गॾु हिन माह मुक़दस में क़ुरान मजीद जो नुज़ूल थियो आहे, त क़ुरान मजीद खे बहितर सां बहितर अंदाज़ सां पढ़णु ऐं उन खां पोइ सम्झणु, ऐं पोइ उन खां पोइ उन ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन।